अदी मां जेको कुछ तोखां पुछां थो सच सच ॿुधाए जाए। उमेद आहे त तूं मूंसां कूड़ न ॻाल्हाईंदी, पर जेकॾहिं तूं मूंसां कूड़ ॻाल्हायो न त मां इहो विसारे विहंदुसि त तूं मुंहिंजी वॾी भेण आहीं। ख़ैर त आहे अदा, अलाह अहिड़ो वक़्तु ई न आणे जो मां तव्हां भाउरनि सां कूड़ ॻाल्हायां। भला मूं तव्हां सां कॾहिं पहिरीं कूड़ ॻाल्हायो आहे जो हाणे ॻाल्हाईंदसि? त पोइ सच सच ॿुधाए, हारियुनि नारियुनि सां मिलण जे बहाने तूं कंहिंसां मिलण वेंदी आहे? अदा, ही तूं छा पियो चवी? इहो मुंहिंजे सवाल जो जवाबु नाहे मेरो। नई वरी तूं ॿोड़ी आहे जो मां पंहिंजो सवाल ॿीहर वरचायां। मूंखे सम्झ में नथो अचे त अॼु तोखे छा थी वियो आहे जो तूं एॾा बेहूदा सवाल में पुछी मूंखां? ऐं मूंखे इहो सम्झ में नथो अचे त ॿिनि भाइरनि जी हूंदे तोखे ज़मीन ते वञण जी ज़रूरत छो थी पए? असांजा पटका नाहिनि लाथा। तूं औरत आहे, औरत थी रह। भाइरनि जा पटका ॿधण जी कोशिश न कर। दिल त चवे थी त कन खां वठी चमाट वाए कढाई, पर छा कयां, ॾाढी सती पियो आहीं। मजू कंहिं जाइ जा तोखे शर्म नथो अचे? भेण जी किरदार कशी थो करी? अदी तुंहिंजे इन्हनि धमकियुनि सां मुंहिंजो शक वधीक मज़बूत थींदो थो वञे। इन करे ज़बान जी ॿोली सम्झी वञ, न त मूंखे बंदूक जे ॿोलीअ सां सम्झाइण बि ईंदो आहे। ऐं मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध, अॼु खां पोइ तूं घर खां ॿाहिरि कदम न रखंदीअ। पंहिंजूं ॿोलियूं पाण वटि रख। मां पंहिंजो बुरो भलो सम्झां थी। ऐं हा, बाबा अञा ज़िंदा आहे। वॾड़ो थियण जी कोशिश न कर। मां जेको कुझु करे रही आहियां बाबा जे चवण ते करे रही आहियां। ओके? गुलू, तुंहिंजी दोस्ती ते मूंखे नाज़ आहे, पर यार मां छा कयां? अदा खे शक आहे त तूं असांजो दुश्मन आहीं। छा दुश्मन? न न, मां तव्हांजो दुश्मन न आहियां। अदा सालार खान चाहे थो त तूं असांजी जूअ मां हलियो वञ, निकिरी वञे त। पोइ तव्हां छा था चाहियो? मां त चाहियां थो त तूं हिते ई रह। मां तोखे हिते ई घर ठाराए ॾियां, तूं हिते ई रह। नाज़र खान, मां हवा जो उहो झूठो आहियां केॾांहुं बि हलियो वेंदुसि, छो त गुलण जी गहराईअ खे अॼु ताईं कंहिं माउ पीउ ई न आहे। तूं पंहिंजे वॾे भाउ खे रंज न कर। जीअं उहे चवे थो उहो ई कर। ईअं न चओ गुलू, मां तोखे वञण कोन ॾींदुसि। नाज़र खान, जॾहिं मोहबत जी जाइ ते शक जा बूटा जनम वठंदा आहिनि न, त पोइ रिश्ता जटरा न आहिनि करे सघंदा। ऐं हूअं बि मां धारियो आहियां, केसीं ताईं हिते रही सघंदुसि। गुलू, जेसीं ताईं मां ज़िंदा आहियां न, तेसीं ताईं तुंहिंजो केर बि नालो कोन वठंदो। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।